पंजाब जी सीनियर वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त पंजाब में ॿोॾ सबबि ग़ैरमामूली सूरताल आहे। नालनि ते हद दख़लियूं हटाइण जो सिलसिलो जारी आहे। मरियम औरंगज़ेब प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हीउ पाकिस्तान जी तारीख़ जो सभ खां वॾो रेस्क्यू ऑपरेशन आहे। हुन चयो त 5 लख खां वधीक चोपायो माल महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। ॿोॾ मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। संदसि चवणु हो त जानवरनि लाइ 400 खां वधीक कैंप क़ाइमु कया विया आहिनि। जानवरनि जी ख़ुराक जो बि बंदोबस्तु कयो वियो आहे। हुन वधीक चयो त माण्हुनि खे बर वक़्तु ॿोॾ मुतासिर इलाइक़नि मां कढियो वियो। इहा अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त पंजाब जी सीनियर वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त पंजाब में ॿोॾ सबबि ग़ैर मामूली सूरताल आहे। नालनि ते हद दख़लियूं हटाइण जो सिलसिलो जारी आहे। मरियम औरंगज़ेब प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हीउ पाकिस्तान जी तारीख़ जो सभ खां वॾो रेस्क्यू ऑपरेशन आहे। हुन चयो त 5 लख खां वधीक चोपायो माल महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। ॿोॾ मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। संदसि चवणु हो त जानवरनि लाइ 400 खां वधीक कैंप क़ाइमु कया विया आहिनि। जानवरनि जी ख़ुराक जो बि बंदोबस्तु कयो वियो आहे। हुन वधीक चयो त माण्हुनि खे बर वक़्तु ॿोॾ मुतासिर इलाइक़नि मां कढियो वियो। ही पाकिस्तान जी तारीख़ जो सभ खां वॾो रेस्क्यू ऑपरेशन आहे। मरियम औरंगज़ेब जो चवणु हो त 5 लख खां वधीक चोपायो माल महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे।